मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई छा थियो मोरी साली पावली के वरिया भाजी मानी न वणी छा न भाजी मानी रहड़े वई ॾिसण जी सनड़ी आहे बाक़ी खाइण जी ख़तरनाक आहे। ओ तकलीफ़ तू भी केड़िया जो रंफंदो हिते पोतो ई वरी लालू तूं ई पावलीअ खे सम्झा न। अम्मा सेठाणीअ खे आजू न्याजू कदे मां ॾिसी नथो सघां। बाबो घोबाटो बणी कराची सेठ धनु सां वञी रही पियो आहे। हिते अम्मा सेठाणी जो मूंखां सवाइ ॿियो केरु आहे भला ॿुधा। वो तोखे पहिरीं कयो त साल खे सुधारण जे लाइ मुड़ुस खे मुकमल मुड़ुस माण्हू थियणो पवंदो बुर्श हणणो पवंदो। मां त घणेई तो कोयूं कया पर पावली सम्झण लाइ तयार ई न आहे। कॾहिं न कोई तो करे हू वरी कहिड़ी कॾहिं जे वापारी आहे जो तुंहिंजी गोहियूं सहंदी बर्दाश्त कंदी तोखां ॿुधंदी। मां तोखे हिकिड़ी सिधी सलाह थो ॾियां त अखियूं अखियुनि में विझी ॻाल्हाइसि तारा तारनि सां मिलाए ॻाल्हाइसि। न यार मां लज्जी थो जां। अखियूं अखियुनि में मिलायांसि थो न त मूंखे लॼ थी थिए। हा यको नथो ॾिसी सघां। असुल बैटरी मुंहिंजी डाउन थी वञे ईअं वञी तो पट ते फको कयां ॼण कुते खे करंट लॻो आहे। हा मां सम्झी सघो मां वांदो थिया अरे पावली जा मां कन पटींदुसि। हे जेका मुआरी साली आहे न इनखे पुरुष लॻंदो पुरुष सिंगुल न डबल। लाल वारो बुर्श थी को कयां यार। इन बुर्श में वॾा कम आहिनि जंहिंखे हाणे तो उहो गुम हलू बि ॾिस त बुर्श खां पोइ गुम आहिनि। छोकरी ठाणा माणा करे वठ अॼु तुंहिंजो वक़्तु आहे। कॾहिं असांजो बि वक़्तु हुयो जॾहिं सेठियाणी सिर ॾींदी हुई। मासी सेठाणी इहो त समझी थी न त तुंहिंजो वक़्तु हो पर हाणे असांजो वक़्तु आहे। हा पर मां ज़बान करे फासी वई आहियां त पावलीअ खे नुंहुं न पर पंहिंजी धीउ करे रखंदसि न त ॾींहं जा तारा ॾेखारण मूंखे अचनि था। मां पंहिंजे जिगर जे टुकड़े चिलकणीअ सां बि अहिड़ी नरमीअ सां न हलियसि जेको तोसां थी हलां पई पर तो कदुरु न ॼातो बेक़दरी बिंदरी। खबर तू वॾी ॾींघी माण्हू खाईंदी न है न मूं ते आङुर रखी न त मवाली घर मां हलियो वेंदई पोइ वक़्तु जाए अकेली घर में रेड़ियूं पाईंदी। बस इन ॻाल्हि ई मुंझायो आहे त घोबाटो मयारा ॾींदो त मां पंहिंजो पुटु तुंहिंजे आसरे छॾे वियुसि। चवंदो ईअं त उन ते बि तूं हथु न रखी सघीअ न पंहिंजो करे सघीअ। खैर ॾिसूं था पिया नींगर बि नंढी जुमा बि घणा। ओ माई तो त मुंहिंजो जीअण ई जंजाल करे छॾियो आहे। मूं त सम्झो हो त मवाली सां गॾु मां पंहिंजे सावरनि में ख़ुशि रहंदसि। तूं त अम्मा सुरीली खां बि ॾाढी किनी निकिती आहे। हाय ये माणे सुरीली ॾिंगी हुजे हा न त तूं हीअं तीर वांगुरु सिधी हुजे हा पर इहा सॼी घटिताई आहे इन सुरीलीअ जे सुर में। यो खबर है वाजो करे मोटे आयो छा। छो लालू साहब पत्ती खपई छा। ॾे ख़बर तव्हांखे घोर में चांहि जी पती या पुड़ा न अथनि छा। लालू साहब पत्ती मना हिस्सो खपई छा। अरे मां कहिड़ो तव्हांजे मुते सां मिठू फूकींदो आहियां जो मां तव्हांखां हिसो पती वठंदुसि। ईअं पुछां थो त रोज़ी रोटी सां आयो या मतिलबु तव्हां ईअं पेर गेलींदा। काथे उस्ताद है उस्ताद कयो छा था। अरे मूं कहिड़ो तव्हांखे तोल ते ॾोकोण सेखारियो आहे जो मूंखे चओ था उस्ताद छो बा। असांखे ख़बर आहे लालू साहब नंढे इलाका वठी तूं ॻाइण जो शौक़ीन हूंदो आहीं पर बदकिस्मती खां ॻाइण खां बची विए मश्करो थी विए। असां नंढे इलाको रबे ॾाॾे खां वॼाइण सिखियो आहे अञा वॼायूं पिया। भले ॿुधा पोइ हिन महिल छाजे लाइ तव्हां भेला बूथ कया आहिनि। ॿियो ख़बर आहे कंहिं ॿार तव्हांजे साम्हूं अंबड़ी चूसी ही छा जो भत में बाजो न पिया करे सघो रुगो गिगू पिया ॻाड़ियो है। न लालू साहब तव्हांजे हुकुम खे ॻोठ वारनि पुठी ॾेई छॾी आहे। हुकुम खे पुठी ॿियो ख़बर आहे इहो मुंहिंजो हुकुम आया मोचड़ो जो पुठी ॾेई बीहंदा त उन्हनि खे सिधो लॻंदो। कांटे रे वाजे कराइण खां ठुप जवाब ॾेई छॾियो। असां चयोसि त लालू साहब जो हुकुम आहे त ख़बर अथव छा पियो चवे। छा पियो चए। साईं चए पियो त असांजे काज में असां जूं ज़ाइफूं झुमरियूं वणंदियूं या ॻोठ जो चङो मुड़ुसु लालू अचे डांस कंदो। उन करे चवे पियो त जीअं असांखे घर जूं मायूं चवंदियूं तीअं कंदासीं। अच्छा माना कांडे वारे जे घर में रननि जो राज आहे तॾहिं कांडार जी वियो आहे। तरस न जाए बूथे जा माथो कंडा पटिया सो बि निचकड़े सां बीजा। हेलो सूबेदार सूतली काथे आ। बाबा यो कांडेरो होटल वारो आहे इनखे गिरफ़्तार कर बस फौरन। बाबा खीर जे मिलावट जो मसलो न आहे मुंहिंजी मिंथ खे मान नथो ॾे। मश्करनि जे ॻोठ जे मंगणान फ़कीरनि खे वाजे खां जवाब ॾेई
मुंहिंजी दोस्त खे दावत ॾिनी अथसि माना पंहिंजा मंगणार छुटा इंडिया जा गाना छो इन कांडेरे खे पंहिंजे भाउ जेको घोटु थियो अथसि इन समेत गिरफ़्तार कर इन खां पहिरियां जो इहे इन जे भाउ जी शादीअ में इहे नाचड़ियूं नचनि न तू कांडेरे खे पकड़े नचाईंदो थाणे ते वठी आ ओके कमदार कोण काथे घुमे यार पुलिस री पकड़े वई पुलिस हाँ या पुलिस तुम्हारे न मक्का दड़े वाले मसले ता अरे री गाल बुध मक्का ते वारो मसलो भला एडो वडो आ छा फडो जदी फडो आ तोखे खबर पाए त तो यो जडो कम कयो छो फडो ना वडो वडो अरे बस तोखे त खबर आ त हो बोड़ो आ हां तू हुन के चल हल थाने ते अरे अरे तवा के खबर आए तमा केर हां अची खबरन मा खंबियो थव छडियो त अरे हिन मां त जो कदेव यो त आहे बख्शल वकील भा जलील अरे कमदार कोड़ा यो गाढ़ाई किए दो ओ बुढ़ल बोड़ा बख्शल वकील वकील इन बख्शू के असा के घुरबला ए कानून के घुरबला अरे पकड़ी भरी न वने मां चा तो हथ कठो मखन हथ कठो खबरदार जो वरी बियर हथ में था जिथे चंदो उते मां हलदुस त पो हल लालू दे उते फैसलो थीदो मां पाणे वने लालू सा मिला थो जेकॾहिं मकाद में फडो आ त मां बनी खड़ी थो कया पो त बस न हाँ बख्शल या गाल भलिया ये कर त लहे सबनी दा मलामत अमानत है वरी छाजी अमानत है कहिड़ी अमानत है वरी कंहिंजी अमानत में खयानत कई थव अरे अथई को पीर मुर्शिद अरे बस करण जा घणा वठंदे मार पोई चुप न तो करी तू जो ॻाल्हाइण वाला ज़रूरी है हर मसले में छा जो मसलो बाबा मां बनी खड़ी थो कया त पो त बस न मां पाणे वनी लालू सा मिला थो बाकी जिद छा जो आ पक लालू सा मिलंदे या हथ कढणा दी गोठ जी टिकट वठंदे सिपाही सा खाली आइन की सा हुकुम कर अच्छा ही वठो 100 रुपया अरे इससे के रिश्वत तो नहीं हां मूंखे दे आई त रोदी तरी त बड़ा हिस्सा सदाई तू घणे जी लालच कंदोई अरे लालच न पर रुश्वत रुश्वत ना है यो तहां जो चा पानी आ अरे कोड़ा कमदार हाणे हिन बख्शल के लालू साहब दे वठी वणन तुजो कम आई जे करे ही भजियो तू परे नाए उब्बतो टंगी दादी थाने में खबर दई न तुतली साहब जी हाँ हाँ मां लालू साहब दे बख्शल के पुजाया थो पो जेका लालू जी मर्जी हलिया फिटाई बुठल हलिया कुटल तो मां ना कुटल 100 रुपया तुमने वडी गाल थी वई उस्ताद विलायती शैतान जी शागिर्द ना फरमान उस्ताद रात जो कोन कांडेरे जो भत थिंदो उन लाइ वडा वडा शामियाना लगान मंगणहार बींदा या अलाए कीअं था मंगणहार अचनि पोइ त लानत असां उस्ताद जी उस्तादीअ ते अरे निभागा पंहिंजी सुस्ती ते बि नालत विझो रुगो मुंहुं ॾोह कयो छा उस्ताद असां सुस्ती कान कई आहे जेॾी महिल बि मौक़ो मिलियो आहे कांडेरे जा कन भरिया अथऊं पर लालू वारो प्रेशर मिड़ी परेशान करेसि थो कुझु कोन थींदो तव्हां खुद कोन कयो मंगणहार ईंदा ई कोन छो जो तव्हां कांडर जा कन भरिया आहिनि मूं वरी कांडर जी ज़ाल जा कन भरिया आहिनि सो बि डीज़ल ते मतलब त रात भत में नाच गानो थींदो या उन्हनि सां गॾु असां बि नचंदासीं अरे या ग़लती न कजो मता शामत जेब ऐं शामाने में घिड़ी पऊ छो उस्ताद अरे ड्रामो इते ख़त्म कोन थींदो असांजो कमु छा आहे डीज़ल ते शैतानगिरी करण शैतानगिरी जो उसूल ॿुधी छॾियो चोर खे चइबो आहे घिड़ घर में ऐं भाॼियुनि खे बि ॿुधाइणो आहे त घर में चोर थई अरे कांडरे जी भत में रुगो नाच गानो थींदो इहो ई खोड़ा डीज़ल ते वधीक ड्रैग न कयो मतलब त अञा ॿियो प्रोग्राम बि ठाहियो अथई उस्ताद अरे ने नाच गाने ते वरी पुलिस छापो हणंदी इहा ख़बर अथव ऐं कांडेरे जो भत थींदो डावा डोल असांजा भरबा झोल सोब डीज़ल ते वाह उस्ताद वाह केर थो चवे त शैतान नज़र नथो अचे तू जो वेठो ई उस्ताद मिला ताड़ो सेज सजी सुरहाण थी वई आ चेहरन ते चांडाण थी वई आ सरतियों गॾिजी सेहरा गायो मोजन में मेराण थी वई आ ऋषि आणियो चांवर आणियो कपन चुगायो साहब तव्हां हिते अचो वेहो वेहण कोन आया हूं बंद कर इको बंद कर हां बंद कर पुतली साहब मुझे भाउ जी शादी आ हां ऐं हमेशा शादी खां पोइ थींदी शादी आहे पर असां पहिरियों ई करण आया आहियूं तुंहिंजी शादी पुतली साहब तव्हां मुंहिंजो काज ख़राब न कयो अरे तो पंहिंजे काज जो पाण कारो मुंहुं कयो आहे
तव्हांखे जॾहिं लालू साहिबु हुकुम कयो त पंहिंजे राॼ जा मंगणहार घुरायो त उन्हनि खे घुराईंदे बरो थो चढ़े हां तव्हांखे हेड़ा हेड़ा फंक्शन कयो था अरे वठे बुर हेॾे छाड़े थो ॾिसी उठी हल घोटा खे बि का सोतली साहब मां घोट आहियां को घोड़ो थोड़ी आहियां जो मूंखे काहे हलो ॿुध न ॿुधा घोड़ा हाणे गोॾे वारो घोड़ो घुरायो हूंदो न नी उहो घोड़ो न त चवां बोड़ा थो चवां बोड़ा वञ इको साउंड वारे खे ॿध ऐं ओड़े इहो नाच गानो बंदि करा हल 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 मानी होॾे आहे मानी न आहे गाना बंदि करा हल अरे बंदि कयो अया पा लालू हे वरी कहिड़ो गंद कयो अथई गंद चाची मासी सुरीली मूं गंद कयो किथे तो ॾिठो कॾहिं मूं गंद कयो अरे हेॾे अधे कांडे यारनि जूं मायूं आयूं हुयूं सॾु ॾियण पोइ वञो भतु खाई कयो सद ॼण न पर दाह ॼण तव्हां छाजी ॿुधो अथमि त राति कांडेरे जे भत में पुलिस छापो हयो आहे घोट सां गॾु इको सांड बि खणी विया आहिनि हा इहो भला कहिड़ो तरीक़ो आहे हा लालू ॿुधाए न पराई ख़ुशी ईअं ख़राब कबी आहे बाक़ी तूं छाजो चङो मुड़ुस आहीं तव्हां मञो था न मां चङो मुड़ुस आहे इहा ॻाल्हि कांडेरो छो थो मञे कांडेरो जे तोखे चङो मुड़ुस नथो सम्झे त पोइ छा उन जे काज में वञी कंडा विझंदे ओ चाची मासी सुरीली मूंखे हरू भरू चङो मुड़ुस चवण जो को बि शौक़ु कोन्हे को पर घटि में घटि मुंहिंजी मिंथ त मञनि न वरी तुंहिंजी कहिड़ी मिंथ खे मोटायो अथनि मूं कांडेरे खे चयो त बाबा हे मंगणारनि पंजनि खे घुरायो असांजे ॻोठ जा ग़रीब फ़क़ीर आहिनि वीचारा जॾहिं खां वठी ने माई कज़ी जहिड़ा थुल्हा इहे लाउड निकिता आहिनि न ग़रीब बुख पिया था मरनि मुंहिंजो हिकिड़ो चवण बि न कई रंधुरी नाचणियूं करे ठीक आहे इहो छा आहे ओ चाची मासी सुरीली हक़ ते अॼुकल्ह जे शादियुनि में उहा बरकत न रही आहे हिकिड़े महीने में शादी ॿिए महीने तलाक कुझु बि चओ लालू ज़माने सां गॾु हलण बुराई न आहे ओ चाची मासी सुरीली वॾी बुराई आहे वॾी बुराई छो असां अॼुकल्ह नाजायज़ ऐं किने कम जी रीस था कयूं दुनिया में भलाई करण वारा इंसान बि आहिनि पंहिंजे मज़हबी तरीक़े सां हलण वारा माण्हू बि आहिनि उन्हनि सां रीस छो था कयूं अञा बि उन्हनि खे जाइल सम्झी उन्हनि खे परे था कयूं त वञो लालू तुंहिंजियूं ॻाल्हियूं सोन आहिनि पर हींअर इन्हनि ॻाल्हियुनि ते बेस न कर ऐं कांडेरे खे पंहिंजो भाउ छॾाए ॾे राति खां वठी हू लाकअप में वेठो आहे जेकॾहिं घोट लाकअप में हूंदो त कुंवार वीचारी सां कहिड़ो होशियार हूंदो उनखे सुतली साहब राति छॾणो बाक़ी जेका ॿी खलका पकड़ी अथनि न उन्हनि सां ॻाल्हियूं कबियूं पोइ छॾिबो बाक़ी घोट खे सिंगल बुर्श ऐं ॿियनि खे डबल बुर्श लॻंदा अमड़ पावली हे थाम कोन धोता थी ते पिया हिन दग में मासी तू धोई छॾ मूंखे एलर्जी थींदी आहे थां धोइण में अरे अमड़ हेॾे ॻाल्हि त ॿुध त पोइ तोखे थांवनि धोइण में एलर्जी थी थिए बाक़ी खाइण में एलर्जी न थी थिए मासी मूं अकेले इन थांवनि में कोन खाधो आहे तो ई मवाली बि इन्हनि थांवनि में खाधो आहे सरकार चरी थोड़ी आहे जो 60 सालनि खां पोइ रिटायर करे छॾंदी आहे वरी इहे रिटायर माण्हू असांजी ॻीचीअ में हूंदा आहिनि रिटायर हा मड़े रिटायर रुगो नौकरनि वारा कोन थींदा आहिनि घर में वेही बि माण्हू रिटायर थी वेंदा आहिनि पर हाणे इहो ॿुधाए माणे सुरीलीअ खे कहिड़ी चौकीदारी ही पोइ बि त रिटायर थी घर में वेही रही आहे न जेको निकमो थी वेंदो आहे पछाड़ी थींदी त उनखे रिटायर ई चइबो आहे इहे सभु कंहिंजो वक़्तु फिरी ईंदो सुभाणे माण्हू तोखे बि टोकींदा जीअं तूं हाणे थी पई मूं माउ जेॾीअ खे टोके हा मूं त तोखे डंडा हया आहिनि धिका ॾेई घर मां कढियो अथमई हा न ओ छोकिरी जे सुधरी पई आहे त सुख वठंदी आहे पर जे न सुधरी आहे त हथ हणा पवंदई अच्छा मां सुधरियल न आहियां जेकॾहिं सुधरियल न आहियां त अम्मा जे अॻियां गीसियूं छो पे पायो त मुंहिंजी नूंहुं मूंखे ॾे मां धीअ करे रखंदीसांसि शुक्र कर जो तूं चिलकणीअ जे जाइ ते न आहे न त हीअं निड़ीअ ते लत रखी साह कढाए हा वाह जो पीउ माउ जो नालो रोशन कयो अथई घरेतड़ीअ जी धीउ आहे तुंहिंजी रोज़ जेके नसियूं थियूं आहिनि न मूंखे चरियो करे छॾियो मां मुर्गी अम्मा वारनि जे घर थी वञा हा छो वेंदी अम्मा वारनि ॾे इहो पंहिंजी वेगी मां खां पुछ जेको तुंहिंजो मुंहिंजो घर थी फिटाइण चाहे ओ घर ठाहिण जे लाइ अमड़ तोखे मिनथूं थी कयां पई जे घर ड्राहिणो हुजे हा न त तोखे हेॾे पेर बि कोन पाइण ॾियां हा छो त मां बि सेठियाणी आहियां तूं मुंहिंजे भलाईअ खे भलाई नथी सम्झे त मां छा कयां अबा मवाली मां रुगो एतिरो चयोमांसि त थाम छो नथी धोई पई ऐं जो छोकिरीअ भड़को खाधो आहे अम्मा थांवनि धोइण जी ॻाल्हि आहे न परेशान न थियो पावली तूं वेह मां थो थांव धोआं ओहो इहो घर ईअं कोन ठहंदो मवाली जेको तो पंहिंजो जडरो पाड़ो लिखी ॾिनो न छोकिरी इन में चंडरी थी वई आहे
अॾ हराम थी विया अथसि ॾाढी ॾुखी थींदई बुध बुध अञा चवी तो मां हिते रहा हट पड़ते मूंखे वञण ॾे पावली मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध न ये ॻाल्हि वरी मारे खे ॿुधाए फासे दी अम्मा सेठाणी अरे तूं ॿुध मुंहिंजी ॻाल्हि ॿुधाए मां ॿुधण जे लाइ बीठी आहियां पोइ हुनखे परिचय अचां पोइ थो तोखे ॿुधायां कोन परचंदई हा ज़िदी रिया पर मां बि सेठाणी आहियां सेठाणी सिर ॾींदी पर सुर कंहिंखे बि न ॾींदी कमदार कोड़ा दे हाल वाल मामलो किथे पहुतो कहिड़ो मामलो दौरे सवलू जे वापस अचण वारो या बख्शल जी बनी वठण वारो हाँ अञा मामला हलन पिया छा वञ ऋण भरी वियो आहे जीअं तब्दीली सरकार मुल्क जो खंदियूं खणी छॾियूं आहिनि ईअं मश्करनि जे ॻोठ में लालूअ बि ऋण मारे छॾियो आहे हल बाबा अञा किथे थी ॻाल्हि आगे आगे देखोगे होगा क्या अरे तूं मूंखे रुगो इहो ॿुधा त इहो जेको बख्शल वकील आहे इहो मकाते ते ज़मीन कंदो या ॿियो को ॿार मारींदो अब मरी वेंदो मकाते ते लालू ज़मीन कोन करण ॾींदो इन जे करे सेठ बख्शल सोचियो आहे त पैसनि ते ज़मीन ख़रीद कंदो नट कैश ते हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका माना ॻाल्हि वञी हिते पहुती आहे पर ॾे ख़बर आहे बाबल राज़ी थियो आहे बाबल मिठल इन वटि ॿियो को रस्तो बि कोन्हे खपाईंदो त फ़ाइदे में वेंदो बाबा हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका लालण साईं छोकिरियूं छॾाए ॾे थाणे तां ॾाढियूं तकलीफ़ में वेठियूं आहिनि महिरबानी कर वे छोकिरियूं ग़रीब आहिनि मूं छोकिरियुनि खे चयो आहे अॻिते हिन ॻोठ में न ईंदियूं महिरबानी कर लालू साहब ही चकर बच कर महिरबानी कर हे ॾिस ॿाहूं थो ॿुधाए पहिरीं थो पवां वॾियूं चई वेह माठ करे वेहंदे त ठीकु आहे न त छोकिरियूं कोन छॾायूं साईं छो लालू साहब तोखे वेहण जो नथो अचे हर हर उथी थो पवे छो छा मसइलो आहे परसु कयां थो सूत्री साले फोन इहो सूत्री जेको नोड़ी जी फोटो कॉपी आहे न बाबा हे ॾिस मां ॿाहूं थो ॿुधाए राति खां वठी छोकिरियूं रोअन पयूं थियूं फोन ॾी करीसि चवीसि हे ॿाहूं थो ॿुधाए अरे वे ख़ुदा जी सलाही थी वे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा कुर्सीअ मां का शइ चुभई थी त कुर्सी मटाए भला हलो हा सुतली साहब बाबा हिनखे छोकिरियूं न हिनखे शादीअ मां काॾे रही शादी वारियूं हिनखे छॾे वेचारी वञनि ऐं ईंदी हे विलायती हाणे विलायती इहो डीज़ल ते हा इहो अचे थो इन हवाले कर बसि ठीकु आहे ओके महिरबानी बाबा वरी कोन्हे की बसि हे दफ़ो सूत्री साहब खे चओ छॾे अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो पहिरें थो पाए हे ॾिस तोहफ़ो थो कयां बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध वरी मुंहिंजे ॻोठ ते मुंहुं न कनि छोकिरियूं ॾे बाबा सी रोअन पियो थियूं ग़रीब आहिनि 2-3 हज़ार ग़रीबनि खे मिलनि था इहे वेंदा हलिया हिननि जा छा बचंदो बाक़ी ग़रीबनि खे तूं वञ वो किराए में सही पूरा थी वेंदा आहिनि बाबो किरायो मां खणाए ॾियां तूं वञ न होॾे बाबा लालू हा इहो चङो कई जो छोकिरियुनि खे छॾी हा पर ॻाल्हि ॿुध हा हे लाउड न ॾिजांइ कंहिंखे बाबा पहिरें तो पाए वरी फोन कजा सूतरी के मता न छॾे चो विलायती अचे तो ॿाहूं थो ॿुधाए बाबो नाइ ॾिस अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो बाबा चओ थो मां तूं वञ पक न हाणे हलो हाणे वरी लख ख़ुदा जी सड़ाई थिएसि विलायती नंढा पढ़ियल छा अबा मूं चयो त इहो लाउड वापसि नाहे करणो छो बाबा बाबा सॼी हरकत लाउड ई आहे इहे लाउड वॼनि था मां हिन में ट्राबड़को मचे थो बसि ही लाउड असां वटि गिरवी हुजे माना इहो त गिरवी रखां हा भली वटि तूं लाउड जा मज़ाब लॻे थो तोखे बि डबल बुर्श लॻंदो अलाए छा हाणे मठ कर सावरनि में रहण जो बि तुंहिंजो शौक़ु हुयो न हाणे मां सेठाणी सां गॾु कोन रहंदसि या तव्हां हिकिड़ो कमु कयो मूंखे हिते रहायो या मवाली खे चओ मूंखे अलॻि किराए ते जाइ वठी ॾे भले हाणे ही अलॻि घर में रहंदी ॾाढो सुधरी आई हा न सेठाणी जे सिर ॾींदी आहे सुर कंहिंखे न आहे ॾींदी पोइ सिर ॾी जान छॾाए न लाली पावली सही थी चवे सेठाणी न मुंहिंजी नफ़ीसड़ी धीअ खे तगड़ कान ॾींदी अमा हिन जो दिमाग़ तो ई ख़राब कयो आहे जे मां तुंहिंजी जॻह ते हुजां त हिन जो मां टंगू भञा पास खणी हिनखे तूं बिगाड़े छॾियो आहे तूं त चाहीं थी त मां हिन घर में न रहां अकेली हिन एॾे वॾे घर में तूं रही हाँ ॻाल्हाई छा थी लालू मूंखे साथ ॾे न त मां अलॻि घर रहण जे लाइ तयारु आहियां पर अम्मा वीचारी जो मूंखे खौफ़ थो थिए अकेली छा कंदी सुञाणे थी वॾी सियाणी थी आई अम्मा खे निंड में कॾहिं मुंहं ते वियाणो रखी मारे छॾंदी हुयसि हाँ मां अम्मा खे मारींदसि मां अम्मा खे कोन मारींदसि जेके तुंहिंजा उबता पेर आहिनि न इहे ई अम्मा खे मारींदा वीचारे मवाली खे खणी मोगो कयो अथई बुढी बि नथी मरी बुढी मां छो मरां
तू मारा रखी चवाई था। अरे मां तो की चोरी यार कर से को बड़ी ढेर सारी बड़ी ए लालू मवाली किथे आयो अम्मा तो छड ये पले पाण के समझी छाती तू छाती समझी पहले पाण के चाचा बुरे खांजी बुरी में तू बड़ी भीड़ साथी बड़ी हां अरे छित्तियों छो थियो यो हां बे ही चुप करे सोचो सही त करणो छा है जणो हिते जणो हुते शादी शुदा हूंदे सूंदे बि ॼण मां रंधण लॻो पियो आहियां। हा बाबा सच तो चए पियो मुंडे न थोड़ी सी पिणे घोबाटे जे हूंदे बि रनड़ लगी पई आहियां। अम्मा सेठाणी बाबो घोबाटो कराची में सेठ धनुअ सां वटि तो आयाशू कंदो असांखे ते आज़ार में विझी वियो आहे। आज़ार कहिड़े आज़ार जी ॻाल्हि तो करे पियो मुंहिंजे या पावलीअ जे? अम्मा सेठाणी मुंहिंजो ही ख़ुश्क दिमाग़ आहे न तकिड़ो को फ़ैसिलो करे नथो सघां। जेसि ताईं सोचां थो तेसि ताईं गाॾी निकिरी थी वञे। मां वात पटो स्टाफ ते बीठो आहियां माण्हू पुछनि था वञिणो काॾे अथई ॿुधायो त मूंखे ख़बर न आहे। अबा तूं घोबाटे जी हिकिड़ी निशानड़ी आहे मुंहिंजे लाइ मूंखां जेको पुॻो सो मां तुंहिंजे लाइ कंदसि आसीरियूं पासीरियूं मानियूं पचाए बि ॾींदीसांइ। बाक़ी जे पावलीअ जे प्यार जे पींघ में पियो लुॾंदे त भींगियो थी वेंदे। हूअं वरी कहिड़ा असांजा जहाज था हलनि भींगिया बुखिया त आहियूं। केरु थो चवे त तूं बुखियो भींगियो आहे? तूं सखी दिलि जो मालिक आहे। अहिड़ी दिलि अलाह कंहिं कंहिंखे ॾींदो आहे। तुंहिंजी दिलि दरियाह जहिड़ी आहे। हाँ मां बि चवां मां राति जो घोटा छो थो कवां इहो मुंहिंजे दिलि जो पाणी आहे। अम्मा सेठाणी मुंहिंजी दिलि में त पावली बि रहे थी उहा घोटा छो नथी खाए? ओ मुंहिंजा अबा तुंहिंजी सोन जहिड़ी दिलि आहे। इहे वात ॻाढ़ियूं छोरियूं पावलीअ जहिड़ियूं तुंहिंजे इन दिलि जो क़दुरु कोन कंदियूं। अम्मा सेठाणी तो बि मुंहिंजूं मतियूं मुझाए छॾियूं हुन केॾी महिल त चई दरिया दिलि केॾी महिल त चई सोन जहिड़ी दिलि केॾी महिल त चई भलियूं दिलि हाणे एतिरियूं दिलियूं रखे मां काॾे कयां भला हिकिड़ी दिलि खपाए छॾियां। भले खपाए पर तोखे ख़बर कीअं पवंदी त इहा पावली कहिड़ी दिलि में वेठल अथई? उहा दिलि खपी वञई जंहिंमें पावली हुजे त पोइ बस मां सम्झी वियुसि। अॼुकल्ह अटे के माण्हुनि खे घणा था पवनि हिकिड़ी दिलि हूंदी त हिकिड़ी दिलि जे अटे के में माण्हू हली पवंदो न भला टे दिलियूं पयूं हूंदियूं आहिनि हिकिड़ीअ में अटे के पियो त वरी ॿीअ खे रखंदा छाजी जाइ ते वरी जो उन में पियो त टीह खे छाजी जाइ ते दिलि हूंदी त घटि में घटि हाव जी सॼाई हूंदी इहा ख़बर हूंदी त हरू भरू अटे खां असांखे अचरु न कंदो। मूंसां बि ॼण ईअं आहे ॼण मां ॼण जहाज़ जो पुटु आहियां जो मूंखे ॿ टे इंजणियूं लॻल आहिनि हिकिड़ी इंजण बंदि थी वई ॿी इंजण स्टार्ट थी वई। मुंहिंजा सुहिणा पुट मां भोग थी कयाई पई तो वटि हिकिड़ी दिलि आहे पर इहे सभु खूबियूं तुंहिंजे दिलि में आहिनि मुंहिंजा अबा। हाय हाय अहिड़ी दिलि खे छॾे पावली काथे दरबदर थी वई आहे। ओ शैतान जा चलाए त बियो सेठ कांडेरा वरी छा थियो? अञा पुछो था छा थियो? ॿुधाई जणो तो छा थियो आख़िरकार? कारो मुंहुं थियो ॿियो छा थियो? उहो त अथई हिकु त असांजी ख़ुशियुनि में खलल विधव ॿियो त वरी मुंहिंजे भाउ जो कारो मुंहुं था कयो। न मतिलबु कारो मुंहुं थियो कंहिंजो आहे? मुंहिंजे घर वारी मायुनि चयो निगत नाज़ ईंदी। ये त भली ॻाल्हि थो करे निगत नाज़ ईंदी पाण भरंदासीं। विच में न ॻाल्हायो त 2.5 किलो जो हथोड़ो हाणे होड़ू करे चवंदो साहब। घोट चयो पियो मुमताज़ मोलाई घुरा ॿी संगत चए पई डांस प्रोग्राम रखरा तव्हां चयो जीअं संगत जी सलाह हुजे ईअं कर पोइ हशर छा थियो पुछो छो नथा? हशर वरी छा थियो आहे? ओई त न सॼी राति घोट इको साउंड वारा नचण वारियूं असां थाणे ते सुकासीं। थाणे ते सुको? भला इहो त ॿुधायो तव्हांखे सुकण लाइ तार ते रखियऊं या पखे जे आॾे? न सभु सम्झी वियासीं। मस माफ़ी वठी जान छॾाए ऐं रोज़ी शुरू कई आहे ऐं तव्हां हिते वेही वरी न का ॿी शैतानीगिरी कयो उन करे हाणे होटल ते न ईंदासीं। हल ता वॾा हलिया अदा जॾा मतलब त अदा नंढा हल त हलूं जेरो लॻी ही छॾे हल। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।